जवाब न ॾिनो त हीअ लेट के किया ठीक है देर में लगे रुकेश मेहरबानी करे ठीक है श्री के संगिया ठीक है के संगिया मेरे छोटो शाम सके जीअं त जेको आहे त ही 28 तारीख़ जो जेको लेटर निकितो उन खां पोइ जेको आहे त 10 तारीख़ हेयरिंग थी जेको आहे त उन में 28 तारीख़ वारे लेटर में जेको आहे असांजो जेको आहे 9 तारीख़ ते ई केस जेको आहे ट्रांसफ़र थी वियो कराची जेको आहे त हीअ जेको आहे त 11 तारीख़ ते वरी अचे जेको आहे त असांजे मथां अचे बीह रहियो त तव्हांजा जेको आहे जुगा ड्राईंदासीं तव्हांजो जेको आहे त हर शइ कंदासीं इंतिज़ामिया खे वठी पुलिस खे वठी जेको आहे अचे बीह रहियो उन जे लाइ असांजो हीउ एतिजाज आहे त असां पंहिंजा घर ड्राइण करे बि न ॾींदासीं असां पंहिंजा हाई कोर्ट में जेको आहे उते जेको आहे कराची में वकील कया आहिनि जेको आहे बैरिस्टर साहिबु आहे असांजो उहो उते केस लड़े थो पियो हिते लाड़काणे में जेको आहे त असांजी जेको आहे कल्ह जेको आहे तारीख़ हुई जेको आहे त हिते उहो जेको आहे त हिते केस हले थो पियो असांजो जेको आहे त असां कॾहिं बि पंहिंजा जुगा ड्राइण कोन ॾींदासीं पाण माराईंदासीं मरी वेंदासीं जुगा ड्राइण न ॾींदासीं उन ह्यूमनिटी ग्राउंड ते जेका सो हिकिड़ो रहम जी जेका नज़र करे हिन मिसकिन मारोड़नि ते जेका रहम खाई उन्हनि खे तरस खाई हिन खे बेघर न करियो ही मिसकिन मारोड़ा हिन सियारे जे रातुनि में केॾां वेंदा मासूम बचड़ा उन्हनि जा हू जेको उन्हनि रुपयो करे हिकिड़ो पंहिंजो अजो जोड़ियो आहे पंहिंजी महिनत मज़दूरी करे जेका पेट पालनि था हाणे जे उन्हनि खे बेघर कयो वेंदो त उहे सभु रोडनि ते अची वेंदा ऐं जेका लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन थींदी चोरियूं थींदियूं दाड़ा थींदा फुरूं थींदियूं ऐं इहे माण्हू केॾां वेंदा छा खाईंदा इंसान आहिनि उन इंसानी बुनियादनि ते हिननि खे असांजो मुतालबो आहे बिलावल ज़रदारी साहिब खां त उहो पंहिंजे सोहेल साल खे इरिगेशन मिनिस्टर खे ख़ासि हिदायतूं जारी करे त जीअं उहो असां सां तावन करे उन खां असां ॾाढो मायूस आहियूं 2 दफ़ा असां उन सां मिलिया आहियूं पर उहो असांखे हर भेरे जेका मायूस करे मोटाए थो छॾे ऐं असांखे लॻे थो त सोहेल साल साहिबु जेका हिन ग़रीब मिसकिन मारोड़नि जा घर ठाराईंदो तंहिंजे करे बिलावल मां असांखे उमेद आहे त उहो असांखे ज़रूरु बचाईंदो असां पंहिंजो एतिजाज जो दाइरो वसी कंदासीं इन जे करे त छो त ही मिसकिन मारवाड़ आहिनि हिननि 2015 खां वठी मुसलसिल जिदोजहद कई आहे ही थका न आहिनि जेकॾहिं 2 ॾींहंनि में रेवेन्यू डिटेल न आई त असां 26 तारीख़ पुलूं बंदि करे रोड रस्ता ब्लॉक कंदासीं कंहिं बि मिनिस्टर खे बेनज़ीरी मज़ार ते वञणु न ॾींदासीं सर उहा ई त असां चाहियूं था उहा रेवेन्यू डिटेल ॾींदो आहे मुख़्तियार कार जेको आहे सो उन मुख़्तियार कार असां विया आहियूं त तव्हां रेवेन्यू डिटेल ॾियो त हीअ ज़मीन आहे कंहिंजी बग़ैर वेरिफिकेशन जे डिमॉलिश कीअं था करायो वेरीफाई थियणु घुरिजे त उहा म्यूनसिपालिटी जी आहे रेवेन्यू जी आहे इरिगेशन जी आहे या कंहिं थर्ड पार्टीअ जी आहे तंहिंजे करे उहो असांखे रेवेन्यू डिटेल ॾे 2 ॾींहंनि में न ॾिनई त असां जेका दाइरो वसी कंदासीं को बि नोटिस साईं इरिगेशन वारनि पैसा वरिता न सभिनी मिसकिन मारोड़नि खां इरिगेशन वारनि पैसा वठी साईं 1000 रुपया वरितऊं 1000 रुपया वठी उन्हनि खे पाण जेका लखे रुपया वठी उन्हनि खे उते जेको आबाद कयो वियो जॾहिं माण्हुनि बिल्डिंग वॾियूं पियूं को नोटिस न मिलियो जॾहिं बिजली मिली गैस मिली पब्लिक हेल्थ जो नालो मिलियो वेकरा रस्ता मिलिया उन वक़्तु सरकार केते ई हाणे जॾहिं माण्हू पंहिंजे बचड़नि सां सुकून सां पंहिंजे जुगे में आबाद आहिनि हाणे उन्हनि खे जेको आहे बेघर कयो गैस आहे हर शइ आहे 50-60 फुट रोड आहे वेकरायूं आहे कंहिं शइ जी गुंजाइश न आहे असांखे रोज़ दावा कनि था असांजा केतिरा माण्हू हेठि फैल थी मरी आहिनि कोर्ट सगोरी खे असां अपील था कयूं त असांते रहम ई नज़र करे असांजे करम जी बिलावल साहिब खे बि असां अपील था कयूं त शहीद ज़ुल्फ़कार साहिब भुटे जो ॻोठु आहे असां ते असांजा मुतालबा उन्हनि जो पीउ बि मञींदो असां हिते वेठा आहियूं कलम बुर्ज मरजान जे लाइ हिते अलाए केतिरी नफ़री आई उहा बि ख़ैर सां वापसि हली आई असां इंजीनियर सां बि मशवरा कया आहिनि उन सां बि ॻाल्हियूं कयूं पर हू पंहिंजे घर माना जीअं न कोई चवंदा आहिनि सिंधीअ में त गॾह ते चढ़ियल हुजे उहो उअं ई बीठो आहे पंहिंजे इरादे ते त मां हिते कुझु न कुझु ट्राई कयां त हू चवे थो हिननि खे थोरो जेकॾहिं हिननि खे नुक़सानु पहुतो न त पोइ सम्झो ग़रीबनि जी परवाह ई न कंदो तंहिंजे करे असां हिते बीठा आहियूं इहे असांजूं अर्जियूं अमलियूं हे ॾिसो था उन्हनि खे क़ुर ऐं कंहिंजी बि नायाब सरकश हुननि जे मथे ते चढ़ी बीहंदव क्रेन मशीन ते वेही रहंदी पर हिननि जो ध्यानु करणु छॾींदी असां हिन सां साथ आहियूं असांजो साथ जॾहिं उहा उन्हनि खे बि ख़बर न आहे त हीअ ज़मीन कंहिंजी आहे बाबा अलाए 60 साल के माण्हू 1980 खां हिते वेठा आहिनि अञा बि उन खां अॻु में वेठा आहिनि 50 साल गुज़रिया आहिनि उहे वेठा आहिनि हाणे उन्हनि खे उथारणु हिननि खे इहो कहिड़ो मुनासिबु थो लॻे असांखे जेके घर जंहिंमें रहूं था उन्हनि जा मालिकाना हक़ूक़ ॾिना वञनि ऐं असां बेचैनी ख़तमु कई वञे
मां आहियां मोहम्मद इकबाल शेख, ब्यूरो चीफ सिंध, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लारकाणो।